जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। चंड दिवस जी तव्हां सभिनीनि खे लख लख वाधायूं। सिंधी समाज ने घर में ही मनायो चंड दिवस। सिंधी समाज जे द्वारा चंड दिवस घर में ॾाढी श्रद्धा भक्ति ऐं प्रेम उत्साह सां मनायो वियो। विस्पति ॾींहुं 20 अगस्त जो चंड दिवस गणेश चतुर्थीअ खां 2 ॾींहं पहिरियों हुयो। इन जे लाइ इनखे इहा अञा ख़ासि ठाहींदो आहे छोकी अगले महीने ही पितृपक्ष आरंभ थींदो। चंड दिवस जे ॾींहुं सिंधी समाज घर में भगवान झूलेलाल जी आरती कंदा आहिनि, अरदास कंदा आहिनि ऐं पल्लो पाईंदा आहिनि। विश्व कल्याण जे लाइ, आपसी भाईचारे जे लाइ ऐं कोरोना महामारीअ सां जल्द मुक्ति मिलाइण जे लाइ भगवान झूलेलाल सां प्रार्थना कई वेंदी आहे ऐं चयो वेंदो आहे कि पंहिंजे घर जे ॿाहिरि 5 ॾीया जलाए करे सोशल मीडिया जे माध्यम सां श्री झूलेलाल मंदिर चकरभाटा जा संत साईं लालदास जी ने समाज जे माण्हुनि खे चंड दिवस जी वाधायूं ॾिनियूं। पंहिंजे घर जे ॿाहिरि 5 ॾीया जलाइण जी अपील कई वई, जंहिंजे कारण सभई पंहिंजे घर जे ॿाहिरि 5 ॾीया जलाए करे नंढनि वॾनि खां आशीर्वाद वरितो ऐं नदी तालाब जिते वञी करे ऐं डिस्टेंस ठाहे करे महिलाउनि मिठी तिहारी अखो पाए करे नदीअ में विधऊं ऐं भगवान झूलेलाल सां प्रार्थना कई वई। सोन नदीअ जे घर में जल छिड़की करे सभिनीनि खे अमृत रूप बांटियो वियो। हिन कार्यक्रम खे सफल ठाहिण में परम पूजनीय ममता माई मां कलावती दुसेजा जी, विजय दुसेजा, जगदीश जग्यासी, गोविंद नीरज, भारती, गुंजन एवं अन्य माण्हुनि सहयोग ॾिनो। त तव्हां बि सभई चंड दिवस जे ॾींहुं पंहिंजे घर जे ॿाहिरि 5 ॾीया जलायो ऐं पंहिंजी सिंधियत खे वधायो। ऐं अॻिते जी ख़बरियूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।